आखिर शिकारपुर में अघ कंदालू सिविल अस्पताल अंदर अणजातल हथियारबंदनि फायरिंग में ज़ख्मी थियल क्लैरिक सखर जी अस्पताल में फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है मसा शहर कंदालू गोलियों लगन सबब हुसैन बख्श जतोई सख्त ज़ख्मी थी पियो हो। खेस गणती जोगी हालत में सखर जी अस्पताल पहुंचायो वियो जिते हिन दम ॾिनो आहे। ख़बर मां शहर कंदालू अहम ख़बर है शिकारपुर में सिविल अस्पताल अंदर अणजातल हथियारबंदनि फायरिंग में ज़ख्मी थियल क्लैरिक सखर जी अस्पताल में फौत थी वियो आहे। गोलियों लगन सबब हुसैन बख्श जतोई सख्त ज़ख्मी थी पियो हो। खेस गणती जोगी हालत में सखर जी अस्पताल पहुंचायो वियो जिते हिन दम ॾिनो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर में रशीद ॼामणो खां। जी रशीद, अपडेट कजो, छा मामलो है? जी बिल्कुल, शिकारपुर के सिविल अस्पताल अंदर कायम थियल पुलिस पिकट के बिल्कुल सामू अणजातल हथियार बंद सिविल अस्पताल शिकारपुर अंदर दाखिल थी सिविल अस्पताल के सीनियर क्लर्क हुसैन बख्श जतोई के गोलियों हणी फरार थी वया। गोलियों लगन करे हुसैन बख्श जतोई जो सख्त जख्मी थी पियो हो। जेके गणती जोगी हालत में सखर जी निजी अस्पताल मुंतकिल कए पियो वियो तो हुन जख्मन जा सूर नसंदे रस्ते ते ही दम घणी हवाले कयो। जे मड़ के जरूरी कार्रवाई लाए शिकारपुर जी सिविल अस्पताल आंदो वियो आहे। अड़े वाक़े का सजी अस्पताल अंदर खौफ वाली सूरत हाल पैदा थी वही जै बद मरीजन अमले में भाज पैजी वही जैसे वाक़े जो कारण मालूम न थी सको है। बे पासे आखिरी इतलान ताईं वाक़े जो को भी केस दाखिल न थी सको है। जी मेहरबानी मां जी अपडेट करण लाइ।